अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां हाँ ज़ाहिद अली फ़हीम ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो ZAT ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों उम्मीद है तव्हां दोस्त सब ठीक हूंदा ऐं ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों अॼु जी हिन वीडियो में मां तव्हां दोस्तनि खे ज़हर ज़िंदगी ड्रामे जे बारे में ॿुधाइण वारो आहियां। दोस्तों अॼु जी हिन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त मीरा ऐं रब्बन खे कमाल खान जे माण्हुनि गोलियूं हणी मारे छॾियो आहे। छा मीरा ऐं रब्बन बची वेंदा या मरी वेंदा, इहो तव्हांखे हिन वीडियो में मां ॿुधाइण वारो आहियां। वीडियो शुरू करण खां पहिरियां तव्हां दोस्तनि खे हिकु नंढड़ी गुज़ारिश आहे, जेकॾहिं तव्हां अञा ताईं मुंहिंजी वीडियो खे लाइक न कयो त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो ऐं वीडियो पसंदि अचे त कमेंट ज़रूरु कजो। जी दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त क़िस्त नंबर 136 में तव्हां ॾिठो त मीरा ऐं रब्बन पंहिंजे ॻोठ जे तरफ़ अची रहिया हूंदा आहिनि त कमाल खान जे माण्हुनि मीरा ऐं रब्बन खे मारे छॾियो आहे। दोस्तों तव्हां ॾिठो त कमाल खान जे माण्हुनि मीरा ऐं रब्बन खे गोलियूं हणी मारे छॾींदा आहिनि ऐं उन खां पोइ हाणे दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त छा मीरा ऐं रब्बन बची वेंदा। जी दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मीरा ऐं रब्बन हिन वक़्तु इस्पताल में आहिनि ऐं मीरा ऐं रब्बन तमामु जल्द ठीक थी वेंदा ऐं तमामु जल्द गफ़ार खान जे साम्हूं ईंदा ऐं गफ़ार खान उन्हनि ॿिन्हिनि खे चवंदो त तव्हां हाणे आज़ादीअ वारी ज़िंदगी गुज़ारे सघो था। दोस्तों तव्हां दोस्तनि खे ज़हर ज़िंदगी ड्रामो कीअं लॻी रहियो आहे? जेकॾहिं तव्हां दोस्तनि खे ज़हर ज़िंदगी ड्रामो सुठो लॻी रहियो आहे त कमेंट में ज़रूरु ॿुधाईंदा। दोस्तों उम्मीद कयां थो तव्हां दोस्तनि खे ही वीडियो पसंदि आई हूंदी। जेकॾहिं तव्हां दोस्तनि खे ही वीडियो पसंदि आई आहे त मुंहिंजी वीडियो खे लाइक कंदा ऐं कमेंट कंदा। महिरबानी दोस्तों, अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि ऐं आबाद रखे।